सांगड़ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सांगड़ ज़िले जा सहाफ़ी पीका आर्डीनेंस ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल सहाफ़िन सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि प्रेस क्लब सांगड़ अॾो शामियानो लॻाए पीका आर्डीनेंस ख़िलाफ़ बुख हड़ताल कई। इन मौक़े ते पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट सांगड़ ज़िले जे सदर अमीर बख्श बुर्दी, सीनियर नायब सदर अब्दुल कादिर डाहिरी, जनरल सेक्रेटरी अहमद रमज़ानी, इतलाह सेक्रेटरी फ़िदा हुसैन शर, शाहजहां जुनेजो, मंठार अली रिंद ऐं ॿियनि चयो त हुक्मराननि पंहिंजा कारा करतूत लिखाइण ख़ातिर पीका आर्डीनेंस जारी कयो आहे त जीअं इज़हार जी आज़ादी बंदि कजे ऐं केर बि सच न ॻाल्हाए। असां सभु सहाफ़ी सियासी पार्टियुनि जा अॻुवान उन करे आर्डीनेंस खे रद्द कयूं था ऐं मुतालबो था कयूं त पीका आर्डीनेंस फौरी तौर ते ख़त्म कयो वञे। जिते बुख हड़ताल में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट सांगड़ यूनिट जे जनरल सेक्रेटरी अहमद रमज़ानी, मोहम्मद इशफाक भट्टी, अब्दुल कादिर डाहिरी, फ़िदा हुसैन शर, रेहान अली भट्टी, मोहम्मद वक़ार भट्टी, राना सकलिन रज़ा, सग़ीर राजपूत समेत ॿियनि सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।